ये असांजी सनड़ी पितकड़ी मिठड़ी सोणी अदाकारा संध्या सिंधी जेका कामोरी आहे ऐं वाक़ई कामोरी जहिड़ो रोल बि कयो अथई। कामोरी तूं वाक़ई कामोरी आहीं, हिन में को बि शक न अथई। न इहा हक़ीक़त आहे, हिन में को बि शक न आहे, है न? तूं मासूम लॻे थी। हक़ीक़त में ॿुधायां तव्हांखे, तोखे मासूम करण वारो सिर्फ़ु मां आहियां। जेकॾहिं मां त इहो ज़ुल्म सितम न कयां त तूं वाह 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 वाह। साईं असांजो तमामु बहितरीनु आर्टिस्ट गफ़ार लांगा, असांजी सीनियर आर्टिस्ट आलिया चन्ना खे पटको ॿधी रहियो आहे, जेका उहा पग आहे जंहिं ते वॾो जहिड़ो आहे सालार ख़ान जो, वारिस ख़ान जो जहिड़ो आहे जेको माशा अल्लाह माशा हे ड्रामे जो साईं मुंहिंजो रबू ॾे हाल कीअं ड्रामो कीअं थो लॻे? हा तुंहिंजो किरदारु कहिड़ो आहे? हाँ वाह वाह वेरी गुड यार, वाह वाह। हिते रखेसि न असली वॾेरी लॻे थी। अलाह हिन सां पंहिंजा फोटू ॾिठा थी वाह वाह। पग वधिजे थी हिते साईं। हे असांजो कॉमेडियन ईदो। ईदा कहिड़ा हाल आहिनि? हाणे कीअं थी हाल? भला गीता भरियल थी हाणे? हीअं कर गुड गुड वेरी गुड यार। ये हाल गीता भरियल थी कोन अथई? हाणे माशाल्लाह असुल में तो थोड़ा गरीबाने हाल खाली ड्रामे में खाली होता है। हाणे माने से कदे पोतो आया, हाणे थोड़ो थोड़ो खिलन भी था। मेरे से कदे जने मां पोतो आया तो खिलन भी था। न त छा पिया कना गुणे बूथ कीअं आहे? बूथ कीअं असां मुंहिंजो मेला हाणे दादा गफ़ार लांगा, तुंहिंजो हिन ड्रामे में कहिड़ो करेक्टर आहे ऐं पंहिंजे करेक्टर जे मुताबिक़ थोरो असांखे ॿुधायो दोस्तनि खे। साईं हिन ड्रामे में करेक्टर आहे कमदार मिठल जेको आहे सबक़ जो ॾिठल वेठल ऐं कुर्ब जो पुठल। अच्छा हा मां आहियां कमदार मिठल। अच्छा ड्रामे जो मर्कज़ी किरदारु आहे। माशा अल्लाह वेरी गुड। कंहिंजो कमदार आहे? सर असां ख़ानज़ादीअ जो कमदार। गुज़ार असांजो जेको वॾो हुयो गुज़ारे वियो, ख़ानदानी जी पगाई आहे। ठीकु आहे, मां हुनजो कमदार। तुंहिंजी बि खल लहंदी सालार ख़ान जे हथां, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। सालार ऐं तलवार जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। हा हाणे सम्झी, हाणे तूं भले हुनजो कमदार थी पर तुंहिंजी खल जेको आहे सालार खां लाही। बाबा साईं असां अॻे ॾिजूं था बसि माफ़ी बाबा। हा बाबा हा ओके ईदा तूं मुंहिंजा गीता कॾहिं करण ई ॾे।